मां वडे के चई करे बेन के जिम्मेवारी डराई थी। वरी छा थियो? डॉक्टर साहब पहुंची चुको आहे। काडे विंदो पंजी कचे पहुतो आहे, मतलब तो पंजी पहुंच में आहे। शिकार के शिकार समझो, भला कड़ो शिकार आ पान के फसाण अचे। आशिक बचड़ा सब कुछ समझी पोए बे पान अची हिते फासन था। मां कुर्बान वना इनन आशिकन था। आखिर रानी चीज ही एड़ी आहे जेको आवाज बुधी सब ठरी था पन। मुंजी तारीफ के छडो पांजो कम वनी कयो। जेको हुकम सरकार ठीक आहे असा वणो पिया। या ती 72 काल अचे थी। ये जेके आशिक बचड़ा आहिनि इलाही जल्दबाज न हूंदा आहिनि। यो डॉक्टर साहब थोरो वधीक चालाक नथो लगे मुखे। हाने चुप कयो भई, वनी करे शिकार के काबू कयो। एड़ो ता बंद कयोस, याद कंदो अच्छा था। ठीक है। समूरा रंजो गम परेशानियों दुख तकलीफ सब खत्म थी। सना मुखे बेहद खुश रखंदो। आयन करी हिन कोड़े थोड़े बहादुर मां मुझी जान छुट्टी ली। भागे के छाती हुआ। हाँ मां इन्हें थी कया सना ने कॉल करे उन्हें जी नौकरी बाबत पूछा। यकीनन उन्हें नौकरी मिली वही हुई। सना बार बार मुझे कॉल छो तो कटे। हाँ बिजी हूँ तो बता। खैर पानी बैक कॉल कर दो। सना जी मैसेज मोमल मुखे माफ कजा। मुखे दरअसल दुबई वञणो हुयो, इन करे तोखा 16 लखन जो बंदोबस्त करायो। मुंजी सोन जड़ी मोमल। न सना तू मुसा ये न तो करे सही। मिस्टर सनाउल्ला तुमची एतरी जुरत जो तू मुझे एहसासन सां खेलियो आहीं। कुदरत वारो तोखे भी मुझी आनो नहीं तो। पर इन में गलती तुझी ना है। गलती तो मुझी आए। जेका भी औरत पंहिंजे मुड़स जी मोहब्बत के धुतकारे के बे मर्द मां पंहिंजी खुशी तलाश कंदी आहे, हुन सां इहे थींदो आहे। मुसा भी यही थियो तॾहिं त थियो आहे। मुझे हुसन जी खैरात घुरण आयो आया। मुझे खैरात घुरजे। हाँ अच वे तोखे थदो पानी में प्यारियां थी ऐं तोखे मां खैरात भी चंगी तरह ॾियां थी। हाँ वे हेलो कीर मां उस्ताद अनवर। उस्ताद को चलाइंदो या वेगन हलाइंदो आ? मां यो ना
पढ़ाइण वारो उस्ताद आहियां। सच्ची वो मूंखे पढ़ाईंदी? मां त बालक पढ़ाईंदो आहियां। हा मां भी त बालकी आहियां नी। ना तूं बालकी नाही, बाकी तूं पक्की आहीं। पोइ भला मूंखे ट्यूशन पढ़ाईंदी? हा ट्यूशन पढ़ाए थी सघिजे। सच्ची पढ़ाईंदी? जी आओ। मां सदको वञां हिन जीअ तां। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे राणी। रुगो नाले में राणी आहीं या ॾेख जी राणी आहीं? तोखे छा थो लॻे? आवाज़ मां लॻे थो त तूं हसीन आहीं। महिरबानी तां एॾी मुंहिंजी क़दुरु कई। इहो कमु न कर, ॾाई थी। वाकई को वॾो उस्ताद हा। हे मूंखों ई वधीक चड़पल आहे। काॾे ई वेंदो आख़िर ईंदो। मुंहिंजो नालो बि राणी राणी आहे। अचे सिर्फ़ु हिकु भेरो अचे, पोइ मां बि त चखाईंदमि मज़ो। अचे कहिड़ो न सरूर ऐं सकून आहे हिन लम्हनि में जो रीमा तूं मूंसां गॾु आहीं ऐं शॉपिंग पिया कयो। एतिरो प्यारु पहिरियों दफ़ो नसीब थियो आहे। रीमा हीअ त कुझु बि न आहे। मुंहिंजी दिलि थी चाहे त मां तोखे ॻोठु वठी हलां। उते असांजा अंबनि जा बाग़ आहिनि ऐं नारंगियुनि जा बाग़ आहिनि। उन सां गॾोगॾु लीमनि जा बाग़ बि आहिनि। उते घुमी ॾाढो मज़ो ईंदो। इन में देरि छा जी? हल त हीअं ई हलूं था ॻोठु। ओ हिते रखीसि न, पोइ त मज़ो ईंदो। रीमा तूं मुंहिंजे चाह में अची त ॾिस। तूं ॾिस त केॾो सुरूर आहे। हीअ दुनिया तो भुलाए छॾींदी। मुची बाक़ी रीमा चाह में ॾाढो सुरूर आहे। हल त हलूं हाणे देरि पई थिए। छा यादि कने तुंहिंजे मुंहिंजो ख़तमु करण लाइ टियों साथी बि अची वियो थी। परदेसी दे हाल सुञाणी तूं वञे डॉक्टर खे। आओ अचो टिलण, तव्हां मूंसां गॾु हलियो। हे भलजा पाण था हिक ॿिए सां सूर सलीन। अचो। डॉक्टर बदर तू भी? हाओ पीरल असां खां बि ग़लतान थी वियो। डॉक्टर साहब असांजी ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर तव्हां त माशाल्लाह पर दाना था लॻो। तव्हां कीअं फासी वियो हिन चक्कर में? इश्क जी दुनिया ई निराली आहे। हिते अकुल वारनि जी जाइ न आहे। हाँ डॉक्टर साहब असां भी हिते अची फाथासीं। मुमला राणी अॼुकल्ह छो उदास उदास आहीं? कहिड़ा तो मूंखे सुख ॾिना आहिनि जो मां झुमरियूं पायां। ही ॿ लख ताज़ा तुंहिंजे हवाले कया आहिनि। ॿियो अञा मां छा कयां? तूं हाणे वेही रुपियो रुपियो ॻणींदे? हा हाणे रुपियनि जो हिसाबु कंदे? न न मुंहिंजो इहो मतिलबु न आहे। मां तुंहिंजा समूरा मतिलबु सम्झां थी। कहिड़ा मतिलबु? मूंखे तूं इहो ॿुधाए त कल्ह तूं पाड़े वारी सीमा सां गॾु छो घुमी रहियो हुएं? कॾहिं? किथे? मुंहिंजे ख्वाब में मां पाण तोखे ॾिठो तूं सीमा सां गॾु घुमी रहियो हुएं। इहो त ख्वाब हुयो न। मसलो इहो ई त आहे। जॾहिं मुंहिंजे ख्वाब में तूं छुड़वाग थी पराई मायुनि सां गॾु घुमी रहियो हुएं त पंहिंजे ख्वाब में छा छा न कंदो हूंदे? भला इहो त ॿुधाए ख्वाब में घुमण सां छा थींदो? तूं हिन बेहयाई खे सूर्याई थो सम्झी? हा घणा ई ॾींहं थी विया आहिनि न मूं वाइपर इस्तेमालु नाहे कयो। छा?